بسم الله الرحمن الرحيم قولوا للناس حسنا मुअज़्ज़िज़ सामीन, रेडियो जे आलमी ॾींहं जे हवाले सां अॼु असां तव्हां सां मुख़ातिब आहियूं. असां वटि तमामु क्रीम आहे ब्रॉडकास्टिंग जी दुनिया जी. हिन वक़्तु असांजे स्टूडियो में मौजूदु आहे. इन खां सवाइ असां कुझु मुअज़्ज़िज़ शख़्सियात खे बि दावत ॾिनी आहे हिन प्रोग्राम में शिरकत लाइ. जीअं असां रेडियो जे हवाले सां, रेडियो जी तारीख़ जे हवाले सां कुझु ॻाल्हियूं अव्हां सां शेयर करे सघूं. रेडियो मार्कोनी जी ईजाद आहे जंहिं रेडियो मुतारिफ़ कराए माण्हुनि जो ताल्लुक़ उन हस्तियुनि सां, उन्हनि शख़्सियात सां क़ाइमु करे छॾियो जेके उन ताईं पहुची न थी सघिया. ऐं रेडियो हिकु अहिड़ी मीडिया आहे जो जिते न बिजली हुजे न रस्तो हुजे उते बि रेडियो जो आवाज़ु पहुची वञे थो. कोई अहिड़ो वाक़ियो थियो हुजे, कोई ज़िलज़िलो या सैलाब थियो हुजे या जंग जो मैदान हुजे त रेडियो माण्हुनि सां गॾु गॾु हलियो आहे ऐं उन्हनि खे गाइड कंदो रहियो आहे. इन खां अलावा असांजो मुल्क ज़रई मुल्क आहे. ज़राअत जे हवाले सां रेडियो जो तमामु वॾो अहम किरदारु आहे ऐं ज़राअत जे हवाले सां जेके बि क़ीमती मशवरा आहिनि उहे आबादगारनि खे ॾिना विया आहिनि. रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर बि पंहिंजे हवाले सां तमामु घणी कोशिशि कई आहे ऐं हुन जेकी बि गुज़िरियल साल पंहिंजे लिसनर सां राब्तो रखियो आहे उन में उन्हनि खे इंफॉर्मेशन, एजुकेशन ऐं एंटरटेनमेंट इहे टे शयूं उनखे फ़राहम करण जी कोशिशि कई आहे. हाणे उन में उहो केतिरो कामयाबु थियो आहे उहो त असांजा लिसनर्स ॿुधाए सघनि था. ऐं असांजी ख़ुशकिस्मती आहे त असां वटि असांजे अॼोके प्रोग्राम में असांजा लिसनर्स बि असां सां गॾु आहिनि. कुझु शख़्सियात जेके असां वटि हिते महिमान थी आयूं आहिनि, मां उन्हनि जो थोरो तारीफ़ कराईंदो हलां. सभ खां पहिरीं जनाब हसन शेख साहब, डायरेक्टर सूर्य बादशाह चेयर ऐं प्रोफेसर आहिनि इंग्लिश डिपार्टमेंट में. इन खां सवाइ मोहतरमा नूरुल ऐन साहिबा जेका लेक्चरर आहे मीडिया स्टडी जे डिपार्टमेंट जी, शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी ख़ैरपुर में. असांजी कंपेयर बि आहे हिते. इन खां अलावा असांजा ॿिया सीनियर प्रोड्यूसर्स आहिनि, प्रोग्राम मैनेजर असांजे हिन प्रोग्राम में शामिल आहे. त मां चाहींदुसि त जेकी सभई महिमान आया आहिनि उन्हनि खे वेलकम असांजा मोहतरम प्रोग्राम मैनेजर जनाब मुसरत अली मंगी साहब कनि. मां खेनि गुज़ारिश कंदुमि त अचनि ऐं महिमान खे भली कार चवनि. जनाब मुसरत अली मंगी साहब. महिरबानी महमूद सुमरू साहब. सभ खां पहिरियों जनाब हसन शेख साहब जेको असांजो दोस्त बि आहे, भाउ बि आहे ऐं अॼुकल्ह हू डायरेक्टर आहिनि सूर्य बादशाह चेयर शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी ख़ैरपुर जा. उन सां गॾोगॾु उन्हनि जे मथां काफ़ी ज़िम्मेदारियूं आहिनि. यूनिवर्सिटी जूं मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स आहिनि, यूनिवर्सिटी में प्रोजेक्ट्स हलनि था पिया. पाण उन्हनि में एज़ ए कोऑर्डिनेटर तौरु कमु कनि था पिया. असां उन्हनि जा मैडम नूरुल ऐन जेका असांजे हिन सथ जी साथी बि आहे ऐं रेडियो पाकिस्तान जेको हिकिड़ी फैमिली आहे, घरु आहे, उनजी असांजी मेंबर बि आहे. पाण कंपेयर बि आहिनि. ऐं उन सां गॾोगॾु जेको हीउ पंहिंजो शोबो आहे मीडिया स्टडीज़ जो शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी ख़ैरपुर में, उते पाण लेक्चरर बि आहिनि. साईं गज़नफर ज़ैदी साहब असांजो डिप्टी कंट्रोलर आहे. इंजीनियरिंग शोबो जेको हिते आहे उनजा पाण डिप्टी कंट्रोलर आहिनि. असांजा साथी लिसनर्स जेके हिते मौजूदु आहिनि, मां जेकॾहिं हिकिड़े न खणी सघां गुलाम हैदर पलपोटरा ॿियो साथी हुन सां गॾु आहे ऐं असांजा पंहिंजा रेडियो जा साथी प्रोड्यूसर्स कंपेयर्स. मां तमामु दोस्तनि खे अॼु जे ॾींहं जे मुनासिबत सां रेडियो जे हवाले सां, जेको रेडियो आलमी ॾींहुं आहे उन हवाले सां मुबारकबाद बि पेश कयां थो ऐं उन सां गॾोगॾु उन्हनि सभिनी खे भलीकार बि चवां थो त हू असांजे हिन प्रोग्राम में शरीक थिया. जॾहिं ॿियो असांजो महिमान ख़ासि बि चऊं जंहिंजे लाइ असां हीउ प्रोग्राम अरेंज बि कयोसीं, साईं ताज लाशारी साहब. उहे कंहिं मसरूफ़ियत सबबु अञा न पहुता आहिनि. थी सघे थो कुझु देरि में असांखे उहे बि असांजो हथु वंडाइनि अची हिन तक़रीब में शिरकत कनि. उन्हनि खे बि असां हिते भलीकार चऊं पिया ऐं प्रोग्राम जेको जॾहिं असां तरतीब ॾियूं पिया तॾहिं असां उन्हनि सां राब्तो कयोसीं ऐं उन्हनि सां असां सलाह मशवरे खां बाद में हीअ हिकिड़ी तक़रीब मुनक़िद कईसीं जेका नंढी ऐं पुरवकार तक़रीब आहे. जीअं त अॼु रेडियो जो आलमी ॾींहुं आहे ऐं असांजी ख़ुशकिस्मती आहे जो असां इन इदारे सां सलाहियल आहियूं. कंहिं बि तरह सां पंहिंजे शौक़ जे करे या नौकिरी जे करे असां हिन इदारे में अची त विया आहियूं. हाणे हिते अचण खां पोइ जेका असांजी ज़िम्मेदारी आहे उहा आहे त असां पंहिंजी नेक नीति सां हिन इदारे जी नेक नामी लाइ कमु कयूं. ऐं हीउ इदारो जेको असां नंढपण में ॿुधंदा आया आहियूं, रेडियो पाकिस्तान ऐं हितां जी जेका मौसीक़ी तालीमी प्रोग्राम अॼु ताईं बि असांखे यादि आहिनि. ऐं रेडियो पाकिस्तान बल्कि रेडियो पूरी दुनिया में इन जी हिकिड़ी अहमियत आहे. ऐं चऊं था पिया अॼु जे तरक़ी याफ़्ता दौर में
रेडियो जी अहमियत घटी आहे या माण्हू घटि ॿुधनि था पिया, पर तव्हां ॾिसंदो त ॿाहिरिनि मुल्कनि में अॼु बि अमेरिका जो बि जेको सदर आहे उहो वीकली रेडियो ख़िताब कंदो आहे पंहिंजी क़ौम सां। ऐं इहे जेके फ्रीक्वेंसीज़ खणी चेंज आहिनि, मीडियम वेव हुजे या FM हुजे या शॉर्ट वेव्स, पर रेडियो जी हिकिड़ी पंहिंजी अहमियत आहे जेको जंहिं ते असां आसानी सां पहुची सघूं था, आसानी सां ॿुधी सघूं था, जंहिंजे लाइ असांखे न घणो ख़र्चु करिणो पवे थो ऐं न वरी घणो ख़फ़ो करिणो पवे थो पियो उन रेडियो खे असांखे ॿुधण जे लाइ। ऐं माण्हू रेडियो पाकिस्तान खे, रेडियो खे अॼु बि ॿुधनि था, यादि कनि था ऐं उन रेडियो जे तवसुस सां, जेको रेडियो जे हवाले सां, रेडियो जे ज़रिए सां जेका असां मालूमात पहुचायूं था आम माण्हू ताईं, हू हुनखे हिकिड़ो मुस्तनिद उनखे मालूमात सम्झनि था पिया ऐं उन ते हू एतमाद कनि था। जीअं असां जेको ॻाल्हाईंदा आहियूं, ॿोली जेका असांजा उचार आहिनि उहे माण्हू रेडियो तां ॿुधी करे सिखंदा हुया। टाइम आहे, टाइम ॾिसण लाइ माण्हू रेडियो ॿुधंदा हुया, त हींअर हाणे टाइम घणो थियो आहे ऐं उहो जेको टाइम हूंदो हुन सां पंहिंजूं घड़ियूं जेके आहिनि उहे सेट कंदा हुया। त रेडियो जी अहमियत अॼु जे जदीद दौर में बि आहे। ऐं हिकु ॿी ॻाल्हि आहे त जीअं त इदारा वधी विया आहिनि, माण्हुनि खे मौक़ा ॿिया घणा मिलिया आहिनि। पहिरियों सिर्फ़ु PTV ऐं रेडियो पाकिस्तान हुयो, हाणे ॿिया चैनल्स बि आहिनि ऐं उनजे पाण में मुक़ाबिलो बि आहे। त असांखे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असां हिन मुक़ाबले वारे दौर में बि पंहिंजे रेडियो जी उहा पुराणी हैसियत उनखे बहाल करण में पंहिंजो किरदारु अदा कयूं ऐं जेको माण्हुनि जो, अवाम जो असांजे मथां एतमाद आहे, असां उन ते पूरो लहण जी कोशिशि कयूं। हिकु नंढड़ी ॻाल्हि सां बसि मां पंहिंजी तक़रीर ख़तमु कंदुमि। छो जो नूरुल ऐन ऐं असां हसन शेख साहिब खे बि इहा गुज़ारिश कई त उहे इन ते वधीक रोशनी विझनि। कुझु अर्सो अॻु में जॾहिं मुंहिंजो कराची में हज सर्विस कैंप में, हाजी कैंप में उते वञणु थियो, उते हिकिड़ो रेंजर्स जो फ़ौजी जवान हुयो जेको उते पंहिंजी ड्यूटी ॾिए पियो। पोइ जॾहिं तारीफ़ थियो कंहिं कम जे हवाले सां, मां ॿुधायो माना रेडियो पाकिस्तान में नौकिरी आहे मुंहिंजी ख़ैरपुर में, त हू ॿुधाइणु लॻो त सर तव्हां यकीन कयो त असां जंहिं बॉर्डर ते असांजी ड्यूटी हुई उते असां वटि ॿी का बि मालूमात जो ज़रियो कोन हुयो, सिर्फ़ु रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर जो आवाज़ु हुयो। असां सुबुह जो सहरी बि उनजे आज़ान मुताबिक़ कंदा हुआसीं ऐं अफ़्तारी असां रोज़ो बि जेको आहे रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर खे ई ॿुधी करे असां पंहिंजी इफ़्तार कंदासीं। ऐं सॼो असां उते जेको बॉर्डर ते वियासीं त असांखे ॿियो कोई बि असां वटि सोर्स कोन हुयो सवाइ रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर जे। त हीअ हिकु तमामु अहम इदारो आहे ऐं असांजी ख़ुशकिस्मती आहे जो असांखे ईअं बि न चवणो घुरिजे त असां कंहिं इदारे में अची विया आहियूं या ख़ुदा न ख़ास्ता को जीअं ॿिया इदारा आहिनि जिते खणी ईअं चवंदा इनकम घणी आहे, पर न, असां जंहिं इदारे में आहियूं इहा असांजी ख़ुशकिस्मती आहे त असां हिन इदारे में आहियूं ऐं हिन इदारे जे करे असांखे इज़त मिले थी पई, हिन इदारे जे करे असांखे रोज़ी मिले थी पई। त असां हिन रेडियो जे ज़रिए, हिन आवाज़ जे ज़रिए तमामु दोस्तनि खे जेके बि रेडियो लिसनर आहिनि अॼु ॿुधनि पिया, अॼु हिन हवाले सां मुख़्तलिफ़ चैनल्स ते बि प्रोग्राम हलंदा, पर असां रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर जे ज़रिए सां उन्हनि तमामु दोस्तनि खे जेके रेडियो जा वेल विशर आहिनि, रेडियो ॿुधंदड़ आहिनि, उन्हनि खे असां चऊं मुबारकबाद बि पेश कयूं था ऐं इहा कोशिशि कंदासीं त असां जेको रेडियो जो उरूज हुयो, उरूज वारो टाइम हुयो, असां उन मुताबिक़ दोस्तनि जे एतमाद ते पूरा रहण जी कोशिशि कयूं ऐं इनशाअल्लाह इहा असां पंहिंजी कोशिशि जारी रखंदासीं। तव्हां तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी साईं। महिरबानी। मुसरत अली मंगी साहब, प्रोग्राम मैनेजर रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर, ॾाढी हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि साईं कई त अमेरिका जो प्रेसिडेंट बि हफ़्ते में पंहिंजे लिसनर सां, पंहिंजे ॿुधंदड़नि सां, पंहिंजे अवाम सां ख़िताब थींदो आहे। मूंखे यादि अचे थो त असांजो स्टेशन डायरेक्टर जनाब फ़खर बलोच साहब, उहो चवंदो त प्रेसिडेंट बि हफ़्ते में ॻाल्हाए थो, पर असांजो कंपेयर जेको आहे उहो डेली उनजी टच आहे पंहिंजे लिसनर सां। इन करे तव्हां जॾहिं बि ॻाल्हायो सोचे सम्झी ॻाल्हायो ऐं असांजी हिकिड़ी रीत आहे असां जेको बि ॻाल्हाईंदा आहियूं लिखी ॻाल्हाईंदा आहियूं, उनजो डॉक्यूमेंट ठाहे करे इन खां पोइ ॻाल्हाईंदा आहियूं, उहो एप्रूव थींदो आहे, तंहिंखां पोइ अॻिते रहंदी आहे। छो त असांखे मज़दूर खां वठी मिनिस्टर ॿुधंदो रहे थो। इन खां सवाइ असांजा जेकी ड्रामा नशर थींदा रहनि था उहे बि असांजे मुआशरे जो अकास हूंदा आहिनि। म्यूज़िक जेका आहे उन में तव्हां ॾिसंदो त शोबिज़ जे हवाले सां जेतिरा बि नाला आहिनि उहे जॾहिं बि तव्हां पुछंदो त तव्हां इब्तिदा किथां कई त उहे चवंदा असां रेडियो पाकिस्तान खां इब्तिदा कई। वॾा वॾा नाला आहिनि। उन्हनि खां अलावा असांजूं डॉक्यूमेंट्रीज़ जेके आहिनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी सम्झो त अकासी असां कई आहे उन डॉक्यूमेंट्री में, त उतां जी रहणी कहिड़ी छा आहे, उतां जी ज़रूरतूं कहिड़ियूं आहिनि। इन खां अलावा असांजो हिकिड़ो सिलसिलो आहे चलता फिरता माइक्रोफोन, जंहिंमें असांजो माइक्रोफोन लिसनर्स ताईं, अवाम ताईं वञी करे उन जा मसाइल ॿुधी करे ऐं पोइ वरी असां मुतलका शोबे ॾे वञी करे पोइ उन मसइलनि जा हल ॻोल्हण जी कोशिशि कंदा आहियूं। बहरहाल रेडियो अवाम जो दोस्त आहे,
ऐं इन दोस्त जी अॼु सम्झो त आलमी ॾींहुं मल्हाए पियो वञे। असां तमामु लिसनर्स खे इन मौक़े ते मुबारकबाद बि चऊं था। ऐं इन खां अलावा हिकिड़ी ॻाल्हि जेका मुंहिंजे ज़हन में आई उहा इहा त जॾहिं 65 जी जंग थी हुई त मैडम नूरजहान जा जेके गीत हुया उहे असांजे फ़ौजी जवाननि जे हौसले खे वधाईंदा हुया। इन खां अलावा 70s में जेके इंडिया सां पाकिस्तान जी जेकी जंग थी उन ॾींहंनि में बि असांजो रेडियो जेको आहे, जीअं साईं चओ त रेंजर्स चइनि पिया त तव्हांजो ई आवाज़ु असां ताईं ईंदो, त हक़ीक़त इहा आहे त इन्हनि मरहलनि में बि रेडियो उन्हनि सां टच में रहियो, उन्हनि सां मुआविन रहियो। ऐं इन खां अलावा जेका शुरू में मां अहम ॻाल्हि विसारे वेठुसि उहा इहा त असां जेको बि अव्हां सां ॻाल्हाईंदा आहियूं उन में वॾो हथु इंजीनियरिंग शोबे जो हूंदो आहे। असां अब्दुल मजीद कटोर साहिबु असांजो अॼु स्टूडियो इंजीनियर आहे जेको असांखे रिकॉर्ड करे पियो। गज़नपर साहिबु जी बि महिरबानी, असां सां वेठा, मूंखे यादि न रहियो, मां उनखे ज़रूरु यादि कंदुसि। पर हाणे असां बाक़ाइदा अॼोके ॾींहं जे हवाले सां मां चाहींदुसि त रेडियो जूं ॻाल्हियूं थियनि ऐं रेडियो जी तारीख़ जे हवाले सां ॻाल्हि थियनि। त मां सभ खां पहिरीं पंहिंजे रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर जी कंपेयर ऐं शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जे जेको डिपार्टमेंट ऑफ मीडिया स्टडी आहे उतां जी लेक्चरर मोहतरमा नूरुल एन साहिबा खे गुज़ारिश कंदुमि त हू माइक ते अचनि ऐं अॼोके ॾींहं जे हवाले सां असां ॻाल्हाइनि। मोहतरमा नूरुल एन साहिबा। पहले तो मेरे तमाम सुनने वालों को मेरा सलाम हो, और जो आज का ये प्रोग्राम इनेकाद किया गया है, जो हम आलमी तौर पे वर्ल्ड रेडियो डे मना रहे हैं, वो हम यहाँ इसका एहतमाम यहाँ हमारे रेडियो पाकिस्तान खैरपुर में किया गया है। दरअसल रेडियो का डे हमें इसलिए भी भरपूर तरीके से मनाना चाहिए क्योंकि अगर आप देखें कि टीवी हो या अखबार हो, अखबार के लिए आपको पढ़ा लिखा होना ज़रूरी है, और टीवी के लिए आपके घर में बिजली हो, आपके घर टीवी हो, और रेडियो के लिए आपको तालीम की या बिजली की कोई कैद नहीं होती। उसमें आपके यहाँ आपके पास रेडियो होता है, रेडियो का सेट होता है, आप उस पर प्रोग्राम सुन सकते हैं और आप सुनते हैं। और अगर हम ये कहें कि हमारी कम्युनिकेशन का, हमारे ताल्लुकात का, हमारी बातचीत का जो बेहतरीन ज़रिया है वो रेडियो ही समझा जाता है, कि जहाँ आसानी से हम दूर दराज के इलाक़ों में अपनी बात पहुँचा सकते हैं, अपना पैगाम पहुँचा सकते हैं। जिस तरह से रेडियो पाकिस्तान खैरपुर भी, रेडियो स्टेशन जो खैरपुर है, वो मुख्तलिफ़ नौइयत के प्रोग्राम करते हैं जिसमें आपको तालीमी मशवरे भी दिए जाते हैं, आपकी सेहत के हवाले से प्रोग्रामों में बात की जाती है। तो ये मकसद हमारा सिर्फ यही है इस दिन को मनाने का कि हम आपके लिए सब कुछ कर रहे हैं, ये सब अपने सुनने वालों के लिए महफिल सजाई गई है। ये जो भी एहतमाम किया गया है इसमें हमारे जो तमाम सुनने वाले हैं उनको हमारा साथ देना है। आप तमाम सुनने वालों का भरपूर ताउन होगा हमारे साथ, जब भी हमारा जो नशरियात है वो आप तक पहुंचेगी। तो यही मेरी यही दुआ भी है, मेरी ये तमन्ना भी है कि आप सब हमें अपनी दुआओं में याद रखें और हम इसी तरह से आपके लिए प्रोग्राम पेश करते रहेंगे। और जो बात है ये रेडियो की तालीम की, कि हमें रेडियो की तालीम कैसे हम पहुँचा रहे हैं, ये हमें कैसे मिली। और एक बात जो प्रोग्राम के शुरू में मैंने सुनी कि रेडियो जो है हमारी तालीम का एक ज़रिया भी है। जी बिल्कुल ज़रिया है। हम जो सीखते हैं हम रेडियो पे ही सीखते हैं। हमें बहुत कुछ सीखने को मिलता है। हमें किसी भी हवाले से बातचीत करनी है, हमें ख़बर मिलती है, कोई ख़बर हुई, कोई मालूमात हुई, वो सबसे पहले हमें रेडियो से ही मिलती है। और मुझे जो इस फील्ड में आने का जो शौक़ था वो मुझे ख़ुद से बहुत शौक़ था कि मैं एक रेडियो की कंपेयर बनूं या टीवी की कंपेयर बनूं, क्योंकि मैं ये समझ सकती हूँ कि आपके अंदर ये सलाहियत है कि आप अपनी ज़बान के ज़रिए, आप अपने अल्फाज के ज़रिए लोगों को मोटिवेट कर सकते हैं। तो एज अ रेडियो पर्सन, एज अ कम्युनिकेशन पर्सन, ये हमारे पास जिम्मेदारी है कि हम ज़्यादा से ज़्यादा अपने सुनने वालों को मोटिवेट करें, जो हम अपने मुख्तलिफ़ प्रोग्रामों के ज़रिए करते आए हैं। बहुत शुक्रिया नूरुल एन साहिबा, जो कि लेक्चरर हैं डिपार्टमेंट ऑफ मीडिया स्टडी शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर में, और हमारी कंपेयर भी हैं। ऐं इन ई ते असांजो अॼोको जेको ख़ासि प्रोग्राम रेडियो जे आलमी ॾींहं जे हवाले सां उहो पंहिंजी पुॼाणी तरह से थो। असां सां स्टूडियो इंजीनियर हुयो अब्दुल मजीद कटोर। हीअ पेशकश हुई रेडियो पाकिस्तान खैरपुर जी। असां इन उमेद ते अव्हांखे मोकिलाईंदासीं त असांजो अव्हांजो राब्तो ताहयात रहंदो।